अस्सलाम वालेकुम। उम्मीद है दोस्तों सब ठीक ठाक होंदो। प्यारा दोस्तों, अज असां तव्हां प्यारनि दोस्तनि जे लाइ न्यू सिंधी ड्रामो खणी आया हूँ अहमद ऑफिशियल ते। प्यारा दोस्तों, इंशा अल्लाह ताला न्यू ड्रामो तव्हांजे लाइ पहुचण वारो आहे KTN न्यूज़ ते। इंशा अल्लाह ताला उन में सुठा सुठा अदाकार आहिनि। प्यारा दोस्तों, हिन ड्रामे जो नालो आहे हथे गुल मेहंदी, जेको तमामु जल्द तव्हां प्यारनि जे लाइ रिलीज़ थींदो। प्यारा दोस्तों, मुंहिंजी दिलि चयो प्यारनि जे लाइ न्यू वीडियो ठाहियूं हुन मौज़ूअ ते। सभ खां पहिरीं ॻाल्हि, तव्हां यूट्यूब ते अगरि नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, जीअं हर वीडियो न्यू अचण वारो तव्हां प्यारनि दोस्तनि ताईं पहुची सघे। घंटे जे बटण खे लॻायो प्यारा दोस्तों, त जीअं तव्हां वटि अची सघे। हिन में सुठा सुठा एक्टर आहिनि, सिंधी सुठियूं अदाकारियूं आहिनि। प्यारा दोस्तों, अब्बास गुल आहे हिन में, ऐं मश्करनि जे ॻोठ में जेका पावली आहे दोस्तों, उहा हिन में एक्टर आहे। इन खां अलावा सुठा सुठा एक्टर तमामु बहितर हिन में कमु कंदा। प्यारा दोस्तों, हीउ ड्रामो क़िस्तुनि में हलंदो। अनक़रीब तव्हां प्यारनि दोस्तनि जे लाइ हीउ ड्रामो पहुचण वारो आहे। तव्हांखे अलाह साईं आबाद कंदो, शाद आबाद रहो। अलाह तव्हांखे ख़ुशियुनि में रखे। ऐं जेके बि सिंधी ड्रामनि जा शौक़ीन आहिनि, सिंधी ड्रामनि जी नई नई ख़बर ॾिसणु चाहींदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, शेयर कनि। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान ज़िंदाबाद।